ठारूशाह ऐं आसपास में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ रहवासियुनि ऐं औरतुनि समेत अॼु 6 ॾींहं बि एहतिजाजी बुख हड़ताल जारी। SHO हटाइण जा नारा। ठारूशाह भरिसां जे इलाइक़े में दरबेलो, मञट, बोटी, ढिपलो जे आसपास जे इलाइक़नि में बदअमनी बाहि खां चढ़ी वई। शहरनि खां चोरियूं फुरू रोज़ जो मेमूल बणियल। रहवासी रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर। पुलिस इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि तौरु ज़िले इंतज़ामिया खे को बि तहरीक नाहे वरितो। अॼु 6 ॾींहं बि ठारूशाह थाणे आॾो पब्लिक राइट्स पार्टी शहरियुनि ऐं औरतुनि समेत बुख हड़ताल कैंप क़ाइम, जिते अॻवान साजिद उमरानी ऐं अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पूरे ज़िले नशो फ़िरोज़ में बदअमनी बाहि में विकुरजी वई आहे। रहवासी ॿ टे अज़ाब में मुब्तला आहिनि। चोरूं फुरू सरेआम थी रहियूं आहिनि रोडनि ते। असां उन ख़िलाफ़ु मुसलसल एहतिजाज करे रहिया आहियूं, पर केर बि असांजी ॿुधण वारो न आहे, जंहिं सबबु रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि चयो त राति जो रोड महफ़ूज़ न आहिनि, पर हाणे ॾींहुं ॾिठ बि फोरू रोडनि तां गाॾियूं फुरियूं आसानी सां फ़रार थियो वञनि, पर को बि नोटिस नाहे वठण लाइ तयारु न आहिनि। हिननि IG सिंध खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौरु SHO ठारूशाह ख़िलाफ़ु नोटिस वठे अमन बहाल करायो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो धरणो हंयो वेंदो। रिपोर्ट नसीर अबरोज़, शाहीन न्यूज़, ठारूशाह।